एहसासन खे मौत अचे थो, मन में हिकुमा धाण मचे थो, रोज नओ को रंग रचे थो, ज़ोर ज़बरदस्ती। मां साथ तू 5 मिंट पहिरियां न पियो अची सघी। हाणे त आधा साल ई बाबू सरदार बिजार खान जे ॻोठ तरफ़ निकिरी विया आहिनि। पर मां साथ पंहिंजे मुंहुं इहो कीअं सोचे वरितऊं त गूंगे खे सरदार बिजार खान जा माण्हू खंभे विया। पंहिंजे मुंहुं किथे, आधा साले खे हमज़ो अहिड़ो इत्तला ॾियण जे लाइ दर ते हली आयो। इन जो मतिलब वॾी गड़बड़ आ। हमज़ो अंदर जो वॾो खोटो आ। समझ नथो अचे मां साथ साले उन्हनि जे मथां एतबार कीअं कयो। मां साथ मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में न पई अचे। हमज़ो खोटो की तुंहिंजे ख़्याल सां आधा साले ई बाबे खे हमज़ा धोखे सां सरदार बिजार खान जे ॻोठ मोकिलियो आहे। हाँ मां साथ लॻे थो शिरोज खान ऐं बिजार खान जी या गॾियल चाल आ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।